अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार रिपोर्ट कंदा हलूं जिते पूरी सिंध में बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे। उते यूसी मिशन तोड़े डिस्ट्रिक्ट टंडोलायर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अॼु बि बरसाती पानी बीठल आहे। मुतासिरीन खे न टेंट मिलिया न राशन मिलियो। बेहतर बीमारियूं जेके आहिनि उन्हनि कुर खयूं आहे। 80 सैकड़ो मुतासिरीन बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। इंतज़ामिया जेका आहे उहा ख़ामोश तमाशाई बणण लाइ इन हवाले सां ॾिसूं था। ज़फ़र कुंबर ऐं मोहम्मद सिद्दीक़ ओठो जी हीअ रिपोर्ट। नूर मोहम्मद ओठो पीर कको। हिते तव्हां सां कहिड़ा मसइला आहिनि बीमारियुनि जे हवाले सां या पाणी जे हवाले सां? जीअं ही ॻोठ सॼो ॿुॾो पियो आहे ऐं कुझु हिते ओठा बिरादरी आहे, साईं आहिनि जेके असांजा मुर्शिद बि आहिनि, ऐं उनखां अलावा कोली भील में ग्वाड़ हारी नारी वीचारा परेशान हाल आहिनि। उन्हनि जा माल मता जेके आहिनि उहे मरी विया आहिनि ऐं उन्हनि खे का बि गवर्नमेंट जी का बि इमदाद वग़ैरह का बि शइ न मिली आहे ऐं ॿनियूं ॿुॾियूं पियूं आहिनि तक़रीबन, ऐं माल वग़ैरह ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि उहे डामाडूल थियूं पियूं आहिनि ऐं उहे तबाहकुन हालत में नज़र पियूं अचनि। ऐं ही ॻोठ साईं पीर कको पीर मोहम्मद हाशिम वारनि जो ऐं हेॾां ओठा बिरादरी आहे। ओठा बिरादरी जा जेके आहिनि घर आहिनि ऐं परियां हू कोली आहिनि। उहे सभु जेके आहिनि ॻोठ जेके आहिनि घर जेके आहिनि पाणी हेठि आहिनि। वीचारा ग़रीब मारवाड़ा माण्हू परेशान आहिनि ऐं हिननि जो रोज़गार जो ज़रियो उहो बि जेको आहे माशी हालत बि हिननि सां तमामु घणी आहे ऐं रोज़गार जो ज़रियो बि ख़तमु आहे तक़रीबन। ऐं ॿनियूं टोटल पाणी हेठि अची वियूं आहिनि। फसल हिननि जा हाल अहिवाल करियूं था। अधो याकूब ओठो आहे, मोहम्मद याकूब ओठो, नूर मोहम्मद ओठो ॻोठ ऐं पीर कको। हिन सां हाल अहिवाल करियूं था त अदा ॿुधायो हिते छा मसइला आहिनि। ऐं असांखे जीअं बरसाति शुरू थी आहे ऐं ताईं पाणी वाहिद निकाल असांजो इहा ढोरो हिन मां निकाल आहे सिस्टम, पर को पाणी जो निकाल आयो कोन, सिस्टम आयो कोन। तक़रीबन ॿुॾा पियो वञूं त तक़रीबन माण्हुनि टोटल तबाह थी वियूं। बाक़ी माल मता तक़रीबन मरी विया आहिनि ऐं हिते न फुआरो आहे न का इन करे पाणी जो को निकाल जो सिस्टम कोन्हे, न को सिस्टम ही भॾो आहे उहो आहे। उहो घर बार किरी विया, माल मता मरी वियो। अचे हिकिड़े टाइम खाऊं था कि लंगड़ा वेठा आहियूं ऐं रोट वठियो सभु को हलियो थो वञे। असांजो न को घर ॾिसनि न को ॿाहिरि ॾिसनि। असीं तमामु बेरोज़गार आहियूं, तंग थिया आहियूं। असांखां का मदद पहुचे त महिरबानी करे बाबा कंदव, न त असांजा हालात अहिड़ा ॿकरियूं टिकरियूं हुयूं उहे सभु पूरियूं थी हलियूं। परायो माल अधु जो उहो पूरो थी हलियो। हाणे का असांजी बाबा मदद कंदव, महिरबानी थींदी, अलाह रसूल कुझु कंदव। अंदर अचे त अलाए त रोड ख़बर पए जी घर ड्राई हो कहीं दिया को पानी में पिया बुढ़ा पिया थोड़ो थोड़ी माल मतो तव्हांजो सब को गवर्नमेंट जी का माली इमदाद कुछ ना कुछ ना कोन मिलियो आहे। अच्छा, हाणे तव्हां छा चवणु था चाहियो गवर्नमेंट खे? तव्हांखे छा मतिलबु कहिड़े क़िस्म जूं तव्हां सां मसइला आहिनि उहे तव्हां ॿुधायो। जो पुछे आज हालाड़ो मदद दे इमदाद मिले को मिले का महिरबानी करे हाल अहिवाल कंदा त तव्हां सां छा मसइला मसाइल आहिनि, छा आहे? घर बार बुढ़िया पिया आहिनि, का शइ कोन मिली आहे। जी जी माण्हू अचनि था इमदाद विराइणो, ॿाहिरि रोड जो पासो ॾी हलियो वञनि था, का शइ कोन ॾी आहे। त माल ॿियो सॼो मरण ते आयो आहे। घर ॿिया किरिया पिया आहिनि सभु। हाणे